हाय मां मरी वञा पुष्मा मुंहिंजी ज़िंदगी सफ़ा तबाह थी वई आहे ईमान सां छोरे खे अलाए छा थियो बाबा पिञे भॼी वियो फ़क़ीर जे बि ॾिसींदी मांडूल भञी विधई फ़क़ीर भॻो हलियो वियो मुंहिंजी ज़िंदगी वीरान थी वई पुष्मा छोरे जो हरकान मां तबाह थी वई वड़े वा बाबा तू अला किथां किथां ॿाहिरों फ़क़ीर वठियो भॻो थो अची घर में हाणे इहो मूंखे फ़क़ीर छा कंदो वड़े वा बाबा बंटी महाराज खे फ़क़ीर कुझु कंदो बंटी बंटी आहे। अरे छोरा तू एडी मस्ती करे लांती बना थोका थोरे मस्ती करे फकीर बेचारे के भया चरी थोक मां बि फ़क़ीर जा पिलकार ॾिसी पिन फ़क़ीर पाण करे अलाए छा पियो बंटी तू मूंखे घणो रत थो करी मां ज़मीन में कीवाड़ींदुसि थुका तू मूंखे घणो रत करे छॾियो मुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो तो हाणे तोखे जहिड़ो कोन छॾींदुसि मां ॿुधी छॾ यादि करी वड़े वा बाबा ज़मीन में कीवाड़ींदे पुट खे वड़े वा बाबा हिकिड़ो चरे फ़क़ीर जे करे हर ताम सां चिंटो अथव फ़क़ीर त भॼी वियो न बाबा मां छा कयो मां सुधारिया न मूंखे कहिड़ा फ़क़ीरनि जो था फ़क़ीर अरे इनके फोटो दिखार भला फोटो जे के अबे डाडे जान तुजा सब दिखारी दुए की आ हे लांती अला केंते यार तंजा पुष्मा कंहिंखे बि न सुञाणींदो हिनखे कहिड़ी ख़बर आहे कंहिंखे बि न सुञाणींदो मोबाइल में रखिया लभनि नथा अलाए छो फोटू अलाए काॾे आहे हुया सही फोटू सभिनि जा लभनि ई नथा अलाए छो अलाए काॾे तेरे मां गोले जे बा और तेरे मां गोले और तेरे काल क्या हेलो हेलो केर डीके साहब तो गलाई डीके इंजा बियो केरी डीके जो नंबर ना है डीके जो नंबर ना है ननू कबाड़ी जो नंबर आ काशे खपाणी आए या को थां थां खपाईंदे आ घर जो काशे खपाणी दे तो बुधा ननू कबाड़ी वरी किथां वा है तो डीके वा मेरे भाई जो नंबर आ डीके साहब तू ननू कबाड़ी वरी केड़ो निकतो ही वा डीके जो तो नंबर न थई बाकी जे अथई घर में का को दबक्यू सबक्यू अथई या को तगारी दगारी अथई या थालड़ा दलड़ा सब मेड़े खणिया माल जजो मिलंदुई मेड़े आ माल कोरा धोरा जेके वथई खणिया जेके पुराणी धोराणी पेतियूं देतियूं दई सब छातो चई बा छातो चई भणा जे काशे खपाई आ त माल मिलई आ जजो जे खपाई बि काशे कोन धोरांदो असां कबाड़े जो टाइम पास तो करी चरियो वाला छाला केर चरियो वाला जा पुष्मा हेलो अड़े सुमो हाँ हेलो बस हेलो अचो सुमो हली हलबा चौकीदारी कर हली तू पंहिंजी सागी हलबा हल तुंहिंजी ड्यूटी इहा ई हल पुष्मा उथड़े उथ ॾिस बंटी खोंगरा पियो थो हणे उथ असां कम खे अंजाम ॾी था सघूं छा थी चई पोइ भला ॾिसी सुतो पियो आहे भला जल्दी करे वठूं पूछा तो जी हेलो हेठे कमरे में हेलो तुंजा चप्पा रसगुल्ला तुंजा गल भई अंगूर तुंजा वार 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 तुंजा माणे आवार कुत्ते आ पुट सुम चुम करे दता वरी बार बार बाबा मुंहिंजी शादी जो टाइम अची वियो आहे मुंहिंजी शादी करायो ओए ओ वरी जे शादी जो टाइम अची वियो ओए ओए बुध जोरा वर बुध हा बाबा मुंहिंजी शादी करा बाबा मां हाणे वॾो थी वियो भला कंहिंसां शादी करायूं वई कंहिंसां ॿुधा कंहिंसां बाबा मुंहिंजी शादी निगत नाज सां करा निगत नाज सां मूंखे निगत नाज वणंदी आहे बा मूंखे निगत नाज सां शादी करा बा मंताज मोलाई हुंजे इश्क में रसगुल्ला गाइंदो तो ते रे मोतबर आशिक कोन थियो तोखे बचे जे निगत ना लदी बी का तो गलत दिए कोने ते दी हल दई पुष्मा लगे तो मंताज मोलाई जो वो गानो ना बुधो एडो नचना गिला थी अलाई लगे तो इनके बुधराणो बंद छोरे के वो गानो इनगत नाज इनके पिलकारन जी खबर कोने छोरो सफा लूसी थी इनके वो गानो बुधराणो बंदी पुष्मा बाबा तो वो गानो ना बुध लाल लाल लबड़न सा दिल थी गोरा जैसा है प्यार चल उनके वणा यो तो लगे तो ना है बुधो निगत नाज रात दी में तांग निगत चल दिया थोका सुमी जता वरी हणे न पत्थर हम आशिक मजबूरा मां है मुझी निगत नाज है हाय मुझे कांच केर तलाए मुझे कांच अला कर मुझे कांच तला पुष्मा मुझे ला कर कांच तो लायो तू बोला कर केर बुलाए तूने कांच केर आज केर कौन केर बुलाए कांच आए तो बा कमरे में केर कौन लगे तो अम्मा बाबे के मिर्गी जो 2 रुपए वाला जा झटका पता जन घड़ी घड़ी बाबे के ला जा और एड केर आए बे कोन जी कांच दला केर लाए न बाबो चरियो थी अब हाणे मुके मिर्गी याद रहा था लांती अच भला अच कांच दिस लथ ला जना लथ लच थोका तू हण पी गने तो गलाई थोका बणा चणे पादर जबी भई तो तुनु कांच दुला न चरियो संजला सही बा लांती ये तो नरका ना पी के नहीं तो गलाई ये तो गलाई पी के थोका बना ये पी के गलाई तू अम्मा बाबे के चौचपड़ी करे सुमी पे बाबे सा मुझी बड़ी दिल्ला बाबे सा मुझी पर बाबू मुझी मनी ने तो बाबा आई लव यू बाबा पुष्मा आज मुंहिंजी कांच लथी आहे सुभाणे मुंहिंजे लाइ छा छा लहंदो ख़बर ई का कोन्हे छोरो मुंहिंजो सिर खणी पोइ मुड़ंदो अलाए छा का ख़बर ई कोन्हे पुष्मा मुंहिंजो सिर खणंदो ई छोरो तोखे मां ॿुधायो छॾियो
अरे अरे पुष्मा मुझे लगा कपड़ा लाया वो गाड़ो थी पुष्मा पुष्मा मुझे लगा कपड़ा लाया वो गाड़ो थी पुष्मा वो तो जो तो सब होता मुझे छा थियो छा बाबो घाड़ो थियो परे बाबा ॾिसां मां अचां बीबी